अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां मज़मून बि अवां जे लाइ चूंड करे रखियो आहे, जेको तारीख़ जे आईने में बखर जे गवर्नर जी बग़ावत जे उनवान सां जेको अवां जे समातुन जे बि नज़र कंदा था हलूं। सखर वांगुरु सिंध जे सिरे में रोड़ी बि क़दीम आहे, जंहिंजी क़दामत जे बारे में के शयूं दरिया जे पेट मां 1875 ईस्वीअ में हथ लॻियूं। उहे शयूं पत्थर वारे दौर सां तालुक रखंदड़ हुयूं। अहिड़ो बयान रॉयल इंजीनियर मिस्टर टवेमिलो ऐं मिस्टर जॉन टेट ॿिनि मज़मूननि मां मालूम थियो, जेके जनरल एशियाटिक सोसाइटीअ में बयान कयल साल में शाया थियल हुआ। मालूम थिए थो त टकरीअ ते 50 फुटनि जी बुलंदीअ ते हीअ शहर केतिरा ई दफ़ा आबाद थी ऐं पोइ मिटंदो रहियो। मुहम्मद तुग़लक हिकु साल दहलीअ में रहियो ऐं 1326 ईस्वीअ में देवगीर दौलताबाद खे दखन में तख्तगाह मुक़रर करे उते रहण लॻो। संदुसि गैर हाज़िरीअ मां फ़ाइदो वठी बखर जे नवाब मुल्तान जे बलोचन ऐं बखर जे लश्कर सां मुल्तान में पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारीअ जो ऐलान कयो। मोहम्मद तुग़लक वॾी फ़ौज वठी तकड़ियूं मंज़िलूं कंदो मुल्तान पहुतो ऐं कशलो ख़ान सां जंग जोटियाऊं। कशलो ख़ान क़तल थी वियो ऐं मोहम्मद तुग़लक मुल्तान जे माण्हुनि जो रत जूं नदियूं वाहियूं। आख़िर उते जे रूहानी पेशवा रुकनुद्दीन रहमतुल्लाह अलैह जे चवण ते क़त्लेआम बंदि करे क़वामुल मुल्क खे मुल्तान ऐं सिंध मथां गवर्नर मुक़रर करे मोटी वियो। ग़ुलाम तुग़ीअ जे बग़ावत ऐं मोहम्मद तुग़लक जे वफ़ात सुल्तान सोचियो त पहिरियां ई गुजरात जे बग़ावत खे ख़तमु कयो वञे ऐं उनखां पोइ दौलताबाद जे बग़ावत खे गुजरात में तुग़ी शाही फ़ौज खां केतिरनि लड़ाइयुनि में शिकस्त खाधी। आख़िरकार हिन काठियावाड़ में पनाह वरिती। सुल्तान जी फ़ौज संदुसि तआक़ुब में रही तुग़ी काठियावाड़ खां भॼी सिंध में हलियो आयो, जिते खेसि सिंध जे ॼाम पनाह ॾिनी। सुल्तान ॼाम खे सज़ा ॾियण ख़ातिर सिंध जो रुख़ कयो। अञा इहो मंज़िल मक़सूद ते पहुतो ई मस हो त खेसि बुखार अची वियो, जिते हू मरी वियो। बर्नीअ जे लफ़्ज़नि में सुल्तान खे पंहिंजे माण्हुनि खां ऐं माण्हुनि खे सुल्तान खां छुटकारो हासिल थियो। बुज़ुर्ग मशाइख़ जे इसरार ते मोहम्मद तुग़लक जे सौट फिरोज़ शाह हुकूमत जूं वाॻूं संभालियूं ऐं सूमरनि ऐं जाड़ेजनि सां जंगियूं जोटियूं, जिन तुग़ी खे पनाह ॾिनी हुई। सिंधुअ जे कप ते संदुसि ताज पोशी थी दहलीअ ॾांहुं वेंदे सेवण ऐं बखर खां लंघंदे उते जे आलमनि ऐं फाज़िलनि खे घुराए खुलतूं ॾिनाई। मलक रुकनुद्दीन खे बखर मथां ऐं ताजुद्दीन काफूरी ऐं अली शेर खे सेवण मथां गवर्नर मुक़रर कयाई। रोड़ी शहर जो बुनियादु पियो ऐं सखर वांगुरु सिंध जे सिरे में रोड़ी बि क़दीम आहे, जंहिंजी क़दामत जे बारे में के शयूं दरिया जे पेट मां 1875 में हथ लॻियूं। उहे शयूं पत्थर वारे दौर सां तालुक रखंदियूं हुयूं। अहिड़ो बयान रॉयल इंजीनियर मिस्टर टवेमिलो ऐं मिस्टर जॉन टेट जे ॿिनि मज़मूननि मां मालूम थियो, जेके जनरल एशियाटिक सोसाइटीअ में बयान कयल साल में शाया थिया हुआ। ईअं मालूम थो थिए त टकरीअ ते 50 फुटनि जी बुलंदीअ ते हीअ शहर केतिरा ई दफ़ा आबाद थी ऐं पोइ मिटंदो रहियो। सिंध गज़ीटियर में शहर जो नालो लोहड़ी ॼाणायल आहे। कप्तान ए वेस्ट मेकाट 1841 में जनरल एशियाटिक सोसाइटी बंगाल में शहर जो नालो लोहरकोट लिखंदे ॼाणायो हुयईं त इहो शहर जो क़दीम नालो हुयो रियोटी साहब। मेहराण में रोड़ीअ जो क़दीम नालो रोड़पुरा या रोड़ा नगरा लिखियो आहे। रोड़ी संस्कृत लफ़्ज़ आहे, माना टकरीअ वारो शहर। रोड़ीअ जी बि साॻी माना आहे। रूह माना जबल, रोड़ी माना टकर। अॼु ताईं पंजाब ऐं हिंदुस्तान वारा हिन शहर खे रोड़ी सॾीनि था। हाणोके शहर मुतालिक़ सिंध जे पहिरिएं गज़ीटियर में मिस्टर A.W. ह्यूज़ साहब ॼाणायो आहे त 696 हिजरी यानी 1297 ईस्वीअ में सैयद रुकनुद्दीन तामीर करायो, यानी सुल्तान अलाउद्दीन खिलजी जे ॾींहंनि में जॾहिं अलाउद्दीन खिलजी रिज़वी सैयदनि लाइ कोट तामीर करायो हो। जे एच कज़निस साहब सिंध जे आसार क़दीम में लिखियो आहे त हीउ शहर मखदूम रुकनुद्दीन बिन सदर बिन मखदूम बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी तामीर करायो, जंहिंखे सुल्तान फिरोज़ शाह तुग़लक इख़लास ख़ान जो लक़ब ॾिनो हो। कज़निस साहब
जो बयान ग़लति आहे, छो त मखदूम अबुल फतह रुकनुद्दीन 735 हिजरीअ धारे सुल्तान महमूद तुग़लुक़ जे ॾींहनि में वफ़ात कई हुई ऐं सुल्तान फ़िरोज़ शाह तुग़लुक़ 752 हिजरी यानी 1351 ईस्वीअ में तख़्त ते वेठो हो। फ़िरोज़ शाह मलक रुकनुद्दीन के बखर जो नवाब मुक़ररु कयो हो। सैयद कोन हो। टकरीअ जंहिं ते शहर ॿधल हो इहा 50 फुट बुलंद आहे। अॻु दरिया जे तुग़यानी वक़्तु पाणी टकरीअ सां लॻी वहंदो हो ऐं पाणीअ जे छाड़ जा निशान अॼु ताईं मौजूदु आहिनि। दरिया जे खाॿे कप ते हुअण करे हिन शहर सतत वापार ऐं ज़राअत में तरक़ी कई ऐं चौधारी बाग़ात में मेवेदार वणनि करे चमन सिंध कोठजण लॻो ऐं शहर में 1.25 लख पीर अवधी निंड में आहिनि, जिन जे करे रोहड़ी शरीफ़ कोठजे थो। ग़र्ज़ त सखर ऐं रोहड़ी इल्म हुनरनि ऐं रूहानी फैज़ करे तारीख़ में वॾो किरदारु अदा कयो आहे। सिंध ते समन जी हुकूमत सूमरन 1300 खां 1439 ताईं सिंध ते हुकूमत कई। सिंध जे लाड़ भांगे हालकुंडी ताईं वधी सघिया। एबिट साहब कच्छ गुजरात सूरत ताईं सूमरन जे हुकूमत जूं हदूं ॾेखारे थो। बहरहाल उमर मारवी, मूमल महेंद्रो, ससुई पनू, लैला चनेसर, जिन खे शाह अब्दुल लतीफ़ बिटाई वहदत जो जामू पहिरायो आहे। हिन दौर जूं आखाणियूं आहिनि। सिंध अदब लाइ रूह रवां आहिनि। पोयूं हाकिम हमीर सुमरो हो, जंहिंजे ज़ुल्मनि खां तंग थी समन गॾिजी हिन खे क़त्ल करे सिंध ते कब्ज़ो कयो। ॼाम उन्नड़ सेवण जे दहलीअ जे हाकिम मलक रतन खे क़त्ल करे सरकारी खज़ाने ते कब्ज़ो कयो। समन मां ॼाम बाने बिन उन्नड़ सुल्तान फ़िरोज़ शाह जे ॾींहनि में बग़ावत जो झंडो बुलंद कयो। 1371 ईस्वीअ में सुल्तान फ़िरोज़ शाह तुग़लुक़ 90,000 सुवार ऐं प्यादा 480 हाथी 5,000 ॿेड़ियुनि ते चाढ़े देपालपोर खां ठठे पहुतो, पर गाह ऐं खाद खुराक जे कमीअ करे वापसि वरियो ऐं बरसात जे मुंद गुजरात में गुज़ारे लश्कर जे जोड़ जक करे मुक़ाबले करण लाइ तयारु थियो। पर मखदूम जलालुद्दीन जहानिया बुखारी मार्फत तरफ़ैन जो सुलह थियो। सिंध दहलीअ खां आज़ाद थी। ही मज़मून किताब तारीख़ सखर रहीमदाद ख़ान मोलाई शेदाई मां वरतलो, जेको अव्हां जे समातुनि ताईं असां पहुचायोसीं। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।